पाकिस्तान के अंदर ख़ुसूसन सिंध के अंदर सिंधी सभा जड़ा सिंधी अबोजड़ा वो सिंधिन के जेकी क़यादत मिले थी अल्लाह करे छल उहा मुखलिस हुजे वेझड़ा है पंहिंजे सादगी में अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला सिंध जी मुल्क पाकिस्तान जी ख़ुसूसन सिंध जी हिफाज़त फरमाए। अॼुकल्ह कल करूनी चवंदा अबा सिंध में फसाद था थियनि मज़हबी मुनाफ़रत मज़हबी नफ़रतूं फैलाइनि था फैलाए केरु थो वो हर कंहिं जो ॾाढो ज़ाहिर आहे। अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला इन्हनि शरारतुनि खां महफ़ूज़ फरमाए सिंध खे महफ़ूज़ फरमाए। अॼुकल्ह नओं वरी हिकिड़ो फितनो उथी पियो उन तमामु दिलि खे हिलाए विधो दिल के दुखाए विधो सराईंदड़ सिंधी पर ख़बर न आहे त हुननि जो दिमाग़ छा आहे। अल्लाह ख़ैर करे अलाए कंहिंजे चवण ते सिंधी अबोजड़नि खे तबाह ऐं बर्बादीअ जे पासे ॾे छिके वञनि था। पुराणो लेखक पुराणो तजुर्बेकार ॿुधंदा हो अमर जलील मूंखे किल्प ॾेखारी दोस्तनि हैरानगी थी त अहिड़ा माण्हू ईअं इन्हनि जो ज़हन आहे। बस अल्लाह को दुआ था कयूं त अल्लाह ताला हिदायत करे सभिनी खे मर्ज करे उन्हनि जे मदे मुक़ाबले में असांजो मर्द मुजाहिद मर्द कलंदर इब्न शहीद अल्लामा राशिद साहब अल्लाह ताला उन्हनि जो उम्र इज्जत में बरकत अता फरमाए। थोड़ो उन्हनि जे ख़िलाफ़ कुछ थोड़ो ॻाल्हायूं उसूली तरह सां त वरी उन ते गुशार शुरू थी वई त माना हे तअसुब परस्त इहा आहे। जेकॾहिं सिंधी राशिद साहब चवे थो त न्याणीअ जे मथे ते कपिड़ो सुठो आहे हिकिड़ो सिंधी राशिद साहब ईअं चए थो ॿियो चए थो त सिंधियाणीअ जे मथे ते रओ न हुजे ईअं सीनो खोले करे बाज़ार में घुमंदी वठे हो बि सिंधी हे बि सिंधी ॿिया ख़ुदा जो नालो अथव त चङो सिंधी कहिड़ो चइबो जो रो पाराए राशिद खालिद महमूद सूबरा राशिद खालिद महमूद सूबरा असां सिंधी आहियूं सिंधी हुजण ते अल्हम्दुलिल्लाह फखर आहे। असां सिंधी धरतीअ जे इज्जत एहतराम वारा फर्ज़ंद आहियूं सिंध धरतीअ जा गैरतमंद फर्ज़ंद आहियूं। असां सिंध वारनि खे सिंधी गैरत ऐं सकाफ़त सेखारण वारा आहियूं। सिंध न्याणियुनि खे नचाइण जे लाइ असां न आहियूं। बदबख्त हुन ख़बर न आहे त नशे में आहे वरी नौजवान तबको उन्हनि जे ख़िलाफ़ त हे बाबा हे बैदे के थी थे हे मज़हबी मुनाफ़रत फैलाइनि था हे मज़हबी इंतशार कराइण चाहिनि था। मज़हबी इंतशार इहो आहे जो तुंहिंजी न्याणी मथे उघाड़ी मुंहुं उघाड़ी घुमंदी वठे तूं फ़ख्र सां मुठियूं वटींदो वठो इहो सिंधी आहे इहा गैरत आहे तुंहिंजी। अल्लाह साईं राशिद साहब के हयाती में बरकत अता फरमाए जे हर महाज़ ते पंहिंजे अबे वांगुरु जान जी परवाह न कढंदे हर दुश्मन सां मुहादो अटकायो आहे। इंशाअल्लाह असां मरण घड़ीअ ताईं इन मर्द कलंदर सां साथ में गॾु आहियूं। जेको इज़त ऐं गैरत वारो जेके पसंदि आहे इंशाअल्लाह उहो उनजो साथ ॾींदो बाक़ी जेकॾहिं न त पोइ दुनिया भरी पई आहे। चकुलनि वारा बि त मर्द आहिनि नी उन्हनि जे रननि जी ख़बर अथनि पोइ बि उहे फर कॾियूं घुमंदा वता आहिनि। अल्लाह को दुआ आहे त अल्लाह ताला शल सिंधियुनि खे गैरतमंद बणाए सिंध धरतीअ जी इज़त एहतराम जी तौफ़ीक़ अता फरमाए। मूंखे बि ॿ टे सिटूं वारियूं अची वयूं मां बि पंहिंजे अंदर जी बाहि कढां थो उनजे ख़िलाफ़ जंहिं अल्लाह जे शान में कल गुस्ताखी साहबा जे शान में उन्हनि जा पुतला ठाहिया पिया वञनि वरी बदबख्त पैदा थिया नुबूअत ते हमलो हे वरी बदबख्त अल्लाह ते हमलो वरी अल्लाह खे चए त अल्लाह खे माउ जे क़दुरु जी कहिड़ी छो त ॼणियल कोन्हे नी माउ ॼणियल कोन्हे तंहिंजी माउ जी शान जी अल्लाह खे कहिड़ी ख़बर अल्लाह ऐं मां भाई गॾु आहे त मूंखे चईंदो तूं बि मूं सां रही रही वरी ख़ुदा तूं वियो आहे भाई कयां ज़ैफ़ा कयां माई ही बदबख्ती आहे इंसानियत आहे हे असांजा गुआण अल्लाह जो आहे त अल्लाह ताला सम्झा था फरमाए। बदबख्त आबराई बुछड़ो अमर ज़लील इनखे कंदो ख़ुदा जो ॾिसजो कहर ज़लील उनखे कंदो ख़ुदा जो ॾिसजो कहर ज़लील बदबख्त आबराई बुछड़ो अमर ज़लील उनखे कंदो ख़ुदा जो ॾिसजो कहर ज़लील मनहूस पंहिंजे मुंहं में छाई विझी छॾी मनहूस पंहिंजे मुंहं में छाई विझी छॾी कम ज़रफ़ बेअदब ऐं आहे कंजर ज़लील उनखे कंदो ख़ुदा जो ॾिसजो कहर ज़लील बदबख्त आबराई बुछड़ो अमर ज़लील उनखे कंदो ख़ुदा जो ॾिसजो कहर ज़लील
गुस्ताख थियो खुदा जो महफल में टहक थिया गुस्ताख थियो खुदा जो महफल में टहक थिया मौजूद उन जगह में हर एक बशर जलील मौजूद उन जगह में हर एक बशर जलील उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर जलील कानून हिकु खुदा जो हू ॿियो पयो घुरे कानून हिकु खुदा जो हू ॿियो पयो घुरे ज़ाहिर ज़हूर थी पियो उन जो अंदर जलील उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर जलील छुड़वाग मां हुन जी हू पाण थो चवे छुड़वाग मां हुन जी हू पाण थो चवे साबित कयई त हुन जो आहे पितर जलील उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर जलील टीवीअ ते वेही अक्सर बकवास आकंदो टीवीअ ते वेही अक्सर बकवास आकंदो सिंधी उहो चैनल जंहिंमें डमर जलील सिंधी उहो चैनल जंहिंमें डमर जलील उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर जलील गुस्ताख खे गिदुअ में कदम ॿधो वञे गुस्ताख खे गिदुअ में कदम ॿधो वञे चाहे थो पाण चमड़ो अहिड़ो ई घर जलील उनखे खुदा कंदो ॾिसजो कहर जलील उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर जलील माई चयई नबी यानी ठाही न छो खुदा माई चयई नबी यानी ठाही न छो खुदा अल्लाह सां मुहाॾो उन जो अशर जलील उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर जलील उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर जलील सईद रफ़ीक अहमद अमो जो एहतजाज सईद रफ़ीक अहमद अमो जो ही एहतजाज फांसीअ ते चाढ़े मारियो जल्दी डमर जलील उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर जलील बदबख्त वा बुराई बुछड़ो अमर जलील उनखे कंदो खुदा जो ॾिसजो कहर जलील इंशाअल्लाह अस्सलाम वालेकुम।